नाज़िन बुलेटिन जो सिलसिलो जारी है। हिते अमा कई अहम ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म जे ख़ास माउन शहबाज़ गुल अपोज़िशन जमायतुनि जी एपीसी ते तनक़ीद कंदे चयो आहे त मुख़ालिफ़ धुर वारनि रुगो एनआरओ चाहिनि था जेको हुननि खे मिलणो नाहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहबाज़ गुल वधीक चयो त जेकॾहिं सभई चोर गॾु थी वञनि त सम्झी वञो त कोई ईमानदार थाणेदार अची वियो आहे। हुन चयो त भली ही सभई गॾिजी वञनि पर हुकूमत जो कुझु बिगाड़े नथा सघनि। कप्तान जी क़यादत में हुकूमती टीम बहितर नमूने सां कमु करे रही आहे। अपोज़िशन वारा साथी एजेंडा खणी एपीसी करे रहिया आहिनि। आसिफ ज़रदारी पहिरीं नवाज़ शरीफ़ ते तनक़ीद कंदो हो। हू चई चुको आहे त नून लीग जॾहिं बि हुकूमत में आई आहे त मुल्क दीवालपणे जो शिकार थियो आहे। हाणे ही कीअं वरी गॾिजी रहिया आहिनि। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं त वज़ीर आज़म जे ख़ास मुआविन शहबाज़ गुल अपोज़िशन जमायतुनि जी एपीसी ते तनक़ीद कंदे चयो आहे त मुख़ालिफ़ धुर वारनि रुगो एनआरओ चाहिनि था जेको हुननि खे मिलणो नाहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहबाज़ गुल वधीक चयो त जॾहिं सभई चोर गॾु थी वञनि त सम्झी वञो त कोई ईमानदार थाणेदार अची वियो आहे। हुन चयो त भले ही सभई गॾिजी वञनि पर हुकूमत जो कुझु बिगाड़े नथा सघनि। कप्तान जी क़यादत में हुकूमती टीम बहितर नमूने सां कमु करे रही आहे। अपोज़िशन वारा ज़ाती एजेंडा खणी एपीसी करे रहिया आहिनि। आसिफ ज़रदारी पहिरीं नवाज़ शरीफ़ ते तनक़ीद कंदो हो। हू चई चुको आहे त नून लीग जॾहिं बि हुकूमत में आई आहे त मुल्क दीवालपणे जो शिकार थियो आहे। हाणे ही कीअं वरी गॾिजी रहिया आहिनि।